ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन तवज़ा शेयर करें पिया मीरपुर माथेलो मां। मीरपुर माथेलो में वधंदड़ महांगाई ऐं सनती इदारनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ JUI तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतिजाजी रैलीअ दौरान नामंज़ूर नामंज़ूर वधंदड़ महांगाई नामंज़ूर जा ज़ोरदार नारा लगाया विया आहिनि। जावेद लाशारी मीरपुर माथेलो में लाइन ते मौजूद है। जावेद, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, आपको ॿुधाइण वाला त जमियत उलमा इस्लाम ज़िला घोटकी तरफ़ां मुल्क में वधंदड़ महांगी ऐं सनती इदारनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ मीरपुर माथेलो में एहतिजाजी रैली इकबाल पंप खां कढी वई, जेका बाईपास खां थींदे भिटाई चौक पहुती। एहतिजाजी रैली में वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली जी अॻवानी ज़िले अमीर मौलाना इसाक लेगारी ऐं ॿिनि कई, जॾहिं त एहतिजाजी रैली में वॾे तादाद में कारकुननि शिरकत कई, जॾहिं त रैली में वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। जी मौलाना इसाक लगारिया जी अगवाणीअ में रैली कढी वई आहे। जावेद लाशारी तमाम तर सूरत खां आगाह कियो आहे। मीरपुर माथेलो में वधंदड़ महांगाई ऐं सनत इदारनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ JUI तरफ़ां मीरपुर माथेलो में धरणो हयो वियो आहे।